आस्क मुफ्ती मुजीब रहमान। नमाज़ में रुकू ऐं सजदे जी तस्बीह घटि वधि थी वञे, छा उन सां नमाज़ थी वेंदी या न? नमाज़ में रुकू ऐं सजदे में तस्बीह पढ़ंदा आहियूं। रुकू में कहिड़ी पढ़ंदा आहियूं साईं ॿुधायो? रुकू में कहिड़ी तस्बीह पढ़ंदा आहियूं असां? साईं आवाज़ सां पढ़ो, मूंखे ख़बर त नथी पई, अलाए तव्हांखे अचे थी अलाए नथी अचे। रुकू में जेकी मां तस्बीह ॿुधायां थो, ॾिसो छा इहा पढ़ंदा आहियूं? रुकू में हे पढ़ंदा आहियूं न, सुबहान रब्बियल आला, ईअं न? रुकू में इहो पढ़ंदा आहियूं न साईं, सुबहान रब्बियल आला, इहे पढ़ंदा आहियूं। रुकू में इहो पढ़ंदा आहियूं न, सुबहान रब्बियल आला। अरे यार अफ़सोस आहे, अफ़सोस आहे, अफ़सोस आहे, अफ़सोस आहे यार। रुकू में सुबहान रब्बियल आला न आहियूं पढ़ंदा। रुकू में सुबहान रब्बियल आला न आहियूं पढ़ंदा। रुकू में असां पढ़ंदा आहियूं सुबहान रब्बिल अज़ीम। छा थी वियो असांखे यार? न काफ़ी साथी जेको कशमकश में अची विया, न चए साईं हे ॻाल्हि हीअं हीअं। हाणे ॿुधायो भला आवाज़ सां, रुकू में छा पढ़ंदा आहियूं? सुबहान रब्बिल अज़ीम या सुबहान रब्बिल आला? अच्छा भला सजदे में छा पढ़ंदा आहियूं? हा यादि कयो यार, यादि कयो। हे त अहिड़ो सुवालु आहे जेको 4 साल जे ॿार खे अची वञे। यादि करणु खपे। बहरहाल कमज़ोर आहियूं, अलाह ताला असांजी कमज़ोर नमाज़ुनि खे क़बूल अता फ़रमाए। सभई कमज़ोरियूं, जीअं तव्हां कमज़ोर आहियो, ऐं मेंबर ते जेको वेठो आहे मुजीब रहमान बि कमज़ोर आहे। शायदि मूंखे इन 1-2 मसइले जी ॻाल्हि त अचे थी, शायदि ॿिए कंहिंजी न ईंदी हुजे। त सभई कमज़ोरियूं, त अलाह ताला ॾाढो आजिज़ी कयो, जुमो पढ़ी करे यार, या अल्लाह नमाज़ जेकी आहे मुंहिंजी कमज़ोर आहे, बाक़ी क़बूल करण वारो तूं ई आहे। त नमाज़ में जेकॾहिं रुकू ऐं सजदे जे अंदरि तस्बीह असां जेकी पढ़ंदा आहियूं, रुकू जे अंदरि पढ़ंदा आहियूं सुबहान रब्बिल अज़ीम, सजदे जे अंदरि सुबहान रब्बिल आला। जेकॾहिं अॻिते पोइ थी वियूं, मसलन तौरु हिकिड़े सजदे में मां पढ़ियमि 3 मरतबा, ॿिए में पढ़ियमि 5 मरतबा, त कोई मसइलो न आहे। 3 मरतबा तस्बीह पढ़णु सुनत अमल आहे, रुकू जे अंदरि बि ऐं सजदे जे अंदरि बि। सजदे जे अंदरि बि घटि में घटि 3 मरतबा पढ़ी, त जेकॾहिं कोई मथे पढ़ंदो कोई मसइलो न आहे। 5 दफ़ा पढ़ियो, 7 मरतबा पढ़ियो, 9 मरतबा पढ़ियो, पर पेशमाम जेको आहे 9 मरतबा न पढ़े। पेशमाम जो 9 मरतबा पढ़ंदो न, त पोइ त जमायती चवंदा साईं को प्याला करे वियो आहे। हा एतिरो टाइम चवंदा 9 मरतबा साईं खे थियो छा भला? त पेशमाम घटि में घटि 5 मरतबा पढ़े, ताकी पेशमाम जो पढ़णु कुझु तकड़ि हूंदो आहे। त 5 मरतबा जॾहिं पेशमाम पढ़ंदो न, त तव्हां पोइ 3 मरतबा आसानी सां पढ़ी वेंदो। ठीकु आहे साईं, इहो मसइलो सम्झ में अची वियो? तस्बीह घटि वधि थी वञे रुकू ऐं सजदे जे अंदरि, त कोई जेको आहे नमाज़ जे अंदरि असरु न ईंदो आहे। बाक़ी घटि में घटि 3 मरतबा तस्बीह जेको आहे पढ़णु खपे। रुकू जे अंदरि सुबहान रब्बिल अज़ीम ऐं सजदे जे अंदरि सुबहान रब्बिल आला। मां हिकु मस्जिद जो पेशमाम आहियां, कॾहिं कॾहिं पटको ॿधणु विसरी वेंदो आहे, त कुझु जमायती दड़का ॾींदा आहिनि, उनजी वज़ाहत कयो। ग़रीब जमायती पाण टोपी न आहिनि पाईंदा, पेशमाम पटको न पाए, उनजे मथां एतिराज़ थींदो आहे। जमायती आहिनि न, टोपी पंहिंजी आहे ई न, पेशमाम खे अड़े साईं तूं भला छॾे काॾे पटको न पातो आहे? अब तूं टोपी पाती आहे भला? अॼु तूं टोपी पाती आहे? हालांकि पटके सां नमाज़ पढ़णु सुहिणो अमल आहे, बहितर अमल आहे, पटके सां ई नमाज़ पढ़णु खपे। पर कम से कम जमायती पाण खे बि त ॾिसे न, जमायती खे पाण खे टोपी न आहे ऐं एतिराज़ कंदे थो करे पेशमाम ते। त बहरहाल पेशमाम ते हर कोई हलंदो आहे। हे ग़रीब सरकारी माण्हू न आहिनि न, सरकारी को माण्हू हुजे त ख़ौफ़ बि थिए यार, सुभाणे कोई वेठो न हुजे जेल में। अच्छा हिकिड़ी तस्वीर मूंखे यादि अची हुई, अफ़गानिस्तान में जेको न, अफ़गानिस्तान में इहो वॾे में वॾो वज़ीर आहे, उन जुमे जी नमाज़ पढ़ाई यार। जुमे जी नमाज़ में त एॾी वॾी क्लेशन पई हुयसि, एतिरी क्लेशन, यानी क्लेशन जी साइज़ वॾी हुई, एॾी वॾी क्लेशन मेंबर जे मथां रखे करे ख़ुतबो ॾिए पियो। ऐं पोइ उते सिंधी कंहिं हिकिड़ी मथां जेको न कमेंट लिखी, चए जेकॾहिं अगरि अहिड़ा ई पेशमाम असांजे सिंध इलाइक़े जे अंदरि अची वञनि न, कोई बि जमायती न चवंदो साईं 5 मिंट मथे थी विया आहिनि, कोई बि जमायती न चवंदो। असांजा ग़रीब पेशमाम में लठ खणी करे बीठा आहिनि न, अड़े छा कंदो पेशमाम, लठ दस न हथ में सो करे विझंदासीं। बाक़ी जे अहिड़ी जेकॾहिं बंदूक हुजे न, चयो कोई बि न चवंदो, चयो साईं टेम आहे तव्हांजो अञा हलो अॻिते। त साईं जेको पटके सां नमाज़ पढ़णु खपे, सुनत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ऐं जेतिरी नमाज़ जे अंदरि सुनत खे अपनायो वेंदो
ओतिरी नमाज़ जे अंदरि नेकी ज़्यादा ईंदी। त पेशवाम खे खपे बि ईअं त उहो पटके सां नमाज़ पढ़ाई, पर जेकॾहिं कोई नथो पढ़ाए त नमाज़ थी वेंदी, कोई मसइलो न आहे। टोपी सां नमाज़ पढ़ाए थो न, नमाज़ थी वेंदी। बिल फ़र्ज़ु हिकिड़ी आसान तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां थो। बिल फ़र्ज़ु अगरि कंहिंखे, असांजो मुफ़्ती साहिबु काॾे मां वियो हुउमि असांजो उस्ताद ते, नालो बिगिर खणण खां ॿुधायां थो, मतिलबु सुभाणे तव्हां हुन साईं खे टारगेट बनायो। असां वियासीं हुनजी ताज़ीअ ते वियासीं ॻोठ ॾे, पोइ साईं खे टोपी हथ न पई अचे, असां सां गॾु वेठो कचहरी मानी खराई, टोपी बाद में हथु, पोइ नंढो पुटु खणी वियुसि अलाए छा, टोपी ॾाढी ॻोल्हियईं। पोइ मां पंहिंजी टोपी साईं खे लाहे करे ॾिनमि नमाज़ जे टाइम। मां साईं तव्हां जेको आहे हे नमाज़ पढ़ो बि साईं। साईं चयो न तूं पंहिंजी टोपी जेको आहे पाए, मां नमाज़ पढ़ां थो। असां साईं खे ॾिठोसीं, असां वॾा हैरान थियासीं, साईं बग़ैर टोपी खां नमाज़ पढ़ी। पोइ मां साईं नमाज़ थी वेंदी? चए नमाज़ त बिल्कुलु थी वेंदी, बाक़ी बहितर ईअं आहे टोपी ऐं पटको पाए करे बंदो नमाज़ पढ़े। जेकॾहिं अगरि कंहिंखां बि टोपी गुम थी वई न आहे त बग़ैर टोपी खां बि नमाज़ थी वेंदी आहे। हे औरतुनि लाइ हुकुम आहे त तव्हां रहो सॼो वेड़े करे पोइ नमाज़ पढ़ो। छाजे करे मर्द जा जेके वार आहिनि न, इहे ओघड़ में नथा अचनि। त हुन मुफ़्ती ॾिठोसीं न असां, मां त वॾो हैरान थियो आहियां, उस्ताद बि आहे, मुफ़्ती बि आहे, असांखां वॾो इल्मु बि मथे रखे थो। हुन चयो बग़ैर टोपी खां जेकॾहिं मजबूरी में नमाज़ पढ़ी वई न त नमाज़ जेको आहे थी वेंदी, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। त साईं अहिड़ो टारगेट पेशमाम खे महिरबानी करे न बनायो। साईं घर में नमाज़ पढ़णु कीअं आहे? मजबूरी में घर में बंदो नमाज़ पढ़ी सघे थो, जंहिं टाइम 2 मरला थियनि। हिकु नंबर ते ख़ौफ़ हुजे, ॿिए नंबर ते उज़ुर हुजे। ख़ौफ़ माना इन शइ जो त जेकॾहिं जमायत सां नमाज़ पढ़णु वञा थो त दुश्मन आहिनि मथां उॾाए छॾनि, दुश्मन आहिनि उॾाए न छॾनि मूंखे। हिकु नंबर ते इहो ख़ौफ़, दुश्मनी जो ख़ौफ़। बहरहाल कंहिं बि शइ जो अगरि ख़ौफ़ आहे न, जमायत ते नमाज़ ते वेंदुमि त फ़लाणी शइ जो मूंखे ख़ौफ़ आहे, इन सूरत में बंदो घर में नमाज़ पढ़ी सघे थो। ॿिए नंबर ते बंदो उज़ुर वारो हुजे, पेर भरी पियो आहे, इंतिहाई बीमार आहे, ज़्यादा सर्दी आहे, जेकॾहिं अगरि नमाज़ जी तरफ़ निकितुमि त अधरंग न थी वञे मूंखे, इहे कुझु सूरतूं आहिनि, इन में बंदो घर में नमाज़ पढ़ी सघे थो। शरीयत गुंजाइश ॾिनी आहे। कुझु माण्हू चवंदा आहिनि त जंहिंजो दुनिया में कोई बि मुर्शिद न आहे उनजो मुर्शिद शैतान आहे। छा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे? कंहिं बि हदीस खां इहा ॻाल्हि मालूम नथी थिए साईं। बहरहाल इहो हदीस में त आहे ई न, जंहिंजो कोई बि मुर्शिद न आहे उनजो मुर्शिद जेको आहे शैतान आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खां इहो बिल्कुलु नथो मिले। बाक़ी मुर्शिद वठणु ज़रूरी बि आहे, बहितर आहे। मुर्शिद बंदो छाजे खां वठंदो आहे? इन लाइ वठंदो आहे बंदो गुनाहगार आहे, मासियत थी आहे उनखां काफ़ी। हाणे चए थो यार मां पंहिंजी इस्लाह करणु चाहियां थो, त अहिड़े बंदे जे वञी करे हथनि ते बैत कयो जेको सुनत जी इतबा बि कंदड़ आहे ऐं अहिड़ी तरह पूरी शरीयत जे मथां, शरीयत अहकाम जे मथां 100% पाबंद हले थो, पंहिंजी नमाज़ुनि जे, पंहिंजे ज़िक्र अस्कार जो, दीन जे तमामु हिसे खे खणी करे हले बि थो, त उन जे हथ ते बैत बंदो करे सघे थो। उहा बैत कहिड़ी आहे? मासियत खां हटण वारी बैत आहे। ॾिसो इस्लाम में 2-3 बैतूं आहिनि। हिकु बैत उहा आहे जेकी इस्लाम ऐं कुफर जे दरमियान आहे। साहबा जॾहिं इस्लाम में दाख़िल थिया न, इहा हिकिड़ी बैत आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, इस्लाम में दाख़िल थिया न, इहा बैत आहे, यानी कुफर खे असां छॾियूं था। हिकु बैत इहा आहे इस्लाम ऐं कुफर वारी। ॿी बैत आहे साहबा जे ज़माने में जेकी ख़िलाफ़त थी, 2 नंबर ते बैत उहा आहे। 3 नंबर ते बैत जेकी असांजे ज़माने जे अंदरि आहे, जेकी पीर ऐं मुर्शिदनि जे हथनि ते कई थी वञे, उहा इन जी आहे ताकी बंदो गुनाह खे छॾे करे नेकी जे तरफ़ अचण जी कोशिशि करे। त मुर्शिद वठो। मां बि तव्हांखे मशवरो ॾींदुमि त मुर्शिद बिल्कुलु थियणु खपे जेको तव्हांजी इस्लाह करे। बाक़ी ईअं टेम्परेरी न सभु नाले मेंशन हुजे साईं हे फ़लाणो में मुर्शिद आहे। मुर्शिद माना इहा आहे त जेको उहे तोखे कुझु तरीक़ा ॿुधाए उनजे मथां तूं अमल करण वारो बि थी वञे, यानी सुनत जो पाबंद बि तूं थी वञे, गुनाह खे छॾण वारो बि थी वञे। बाक़ी ईअं जेकॾहिं हथु रखे करे कंहिं मुर्शिद जे हथ ते ऐं मोटी ऐं साॻियो जेको आहे गुनाहनि जे तरफ़, मासियत जे तरफ़ ऐं गुनाह खे तूं छॾे बि नथो, त हे बैत न आहे सर। अगरि फजर नमाज़ क़ज़ा थी वञे, छा उनखे ज़ोर जे वक़्तु पढ़ी सघूं था या न? ज़ोर जे वक़्तु न पढ़ो साईं। फजर नमाज़ जेकॾहिं क़ज़ा थी वई आहे त उनखे ज़ोर जे वक़्तु न पढ़ो, ज़ोर खां अॻु में पढ़ो न। फजर नमाज़ क़ज़ा थी वई आहे, जेतिरो लेट पढ़ंदो ओतिरो तव्हांजे मथां वबाल आहे। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? नमाज़ फजर जी क़ज़ा थी आहे न,
त बिल फ़र्ज़ थी वई आहे, थियणु न खपे, थी वई आहे न, त सिॼु उभरण खां बाद में फौरी तौर पढ़ंदव तूं। हाणे ॾिसो क़ज़ा थी आहे सुबुह सां 7, 8, 10, 11, 12, 1, 2 7 घंटा तूं क़ज़ा नमाज़ लेट सां पढ़ींदो, कहिड़ी ख़बर हिन 7 घंटनि खां पहिरियों मरी वञी। त नमाज़ जेकी बि क़ज़ा थी आहे उन क़ज़ा नमाज़ खे फौरी तौर पढ़ण जी कोशिशि कयो। साईं ॻाल्हि सम्झ में अची वई? अगरि फजर नमाज़ क़ज़ा थी वञे त काएं बजे पढ़ंदासीं? 8 बजे पढ़ो, सियारे में सिॼु 7:30 पौणे 8 उभिरे थो, इन टाइम पढ़ी वठो। बाक़ी हे 1 बजे या 2 बजे पढ़णु, जेतिरी क़ज़ा नमाज़ जे अंदरि देरि कंदो ओतिरो तव्हांजे मथां वबाल चढ़ंदो। हा ओतिरो। ऐं नमाज़ माफ़ु न थींदव, यादि रखणु खपे, इहा यादि रखो ॻाल्हि। नमाज़ अगरि ज़िंदगी में क़ज़ा कई आहे इन जी सर माफ़ी न आहे। जॾहिं माफ़ी न आहे त पोइ पढ़णु खपे न सही। पोइ छो असां जेको टोटरप कयूं, नमाज़ खे पंहिंजे टाइम ते पढ़ण जी कोशिशि कयूं। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे पंहिंजे वक़्तु नमाज़ जो पाबंद बनाए। सही आहे न? जनाज़ा नमाज़ में सलाम फिराइण खां, जनाज़ा नमाज़ में सलाम, छा लिखियलु आहे? जनाज़ा नमाज़ में सलाम फिराइण खां पहिरियां हथ, अच्छा जनाज़ा नमाज़ में सलाम फिराइण खां पहिरियां हथ खोलजनि या सलाम मुकमल थियण खां पोइ। अच्छा सम्झी वियासीं। जनाज़ा नमाज़ में जेको असां बीठा हूंदा आहियूं, पोइ लास्ट जेकी तकबीर हूंदी आहे जंहिंमें चवंदा आहियूं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। साथी जॾहिं सलाम फिराइण खां पहिरियां ई हथ छॾे ॾे, चवे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, या सलाम चई करे बाद में हथ छॾे। साईं सलाम कंप्लीट करे बाद में जेको हथ छॾणु खपनि। ॻाल्हि सम्झ में अची वई साईं? नमाज़ ईअं सम्झो जनाज़े नमाज़ पूरी थी वई आहे, तकबीरूं सभु थी वियूं, हाणे पेशमाम सलाम थो फिराए, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, ॿई सलाम चई करे पोइ हथ छॾे। पर जेकॾहिं कोई बि बीठो आहे हथ छॾे करे पोइ थो चवे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, इन में बि जनाज़ा नमाज़ थी वेंदी। हा साईं, हथ पहिरियों छॾण सां बि जनाज़ा नमाज़ कंप्लीट थी वेंदी। लास्ट जी ॻाल्हि थो कयां, मतिलबु पहिरीं चओ, आख़िरी तकबीर में चौथीं तकबीर लॻी वई आहे, पोइ सलाम फिराईंदो न पेशमाम, त सलाम फिराइण खां पहिरियां बि जेकॾहिं कोई बि हथ छॾे थो न त उहो जनाज़ा नमाज़ उहा बि थी वेंदी। पर अक्सर उलमा जो कौल इहो ई आहे त सलाम मुकमल थियण खां बाद में हथ खोलिया वञनि। जनाज़े नमाज़ खे सिखण जी कोशिशि कयो। कंहिं साथी खे जनाज़े नमाज़ जी दुआ अचे थी, सिर्फ़ु हथ मथे मूंखे करे ॿुधाए। असांजे हिन मजमे में जेके मस्जिद जे अंदरि वेठा आहिनि, कंहिंखे जनाज़ा नमाज़ जी दुआ अचे थी? ॿियो भला को साथी? हे त साईं सभु कोटनि सां वेठा आहियो, सूट ऐं बूटनि सां सभई असां वेठा आहियूं, टाइट लॻा पिया आहियूं, लॻे ईअं थो ॼण करोड़पतियूं। दीन इस्लाम न आहे त फ़क़ीरियूं, दीन इस्लाम न आहे त फ़क़ीरियूं न साईं। अंदरि घणा 150 माण्हू हूंदा न साईं। कंहिं ने कैमरो नथो फिरायां, टेंशन न वठो, मीडिया ते बि न ईंदो, पर मां इहो ॿुधाइणु चाहियां थो 150-200 माण्हू वेठा आहियूं न, हथ हिकिड़े खयूं आहे। भला दुआ कुनूत कंहिंखे ॾे, चए भला हथ मथे करणु, दुआ कुनूत मां जाई में पुछा कंदोमांव। अच्छा भला ईंदड़ जुमे ते सभई यादि कंदासीं? यादि कयो साईं, यादि कयो। ईअं न वरी ईंदड़ जुमे ते अचो बि न, अजीब मुला ऐं सुवाल जवाब पुछा करे। साईं कसम त इहो जेको पुछा कयो हूंदा इहो पंहिंजो भलो आहे न। हाणे हे त मां तव्हांखां टारगेट न बनाईंदुमि, कसम त जेकॾहिं कंहिं ॿाहिरि मुल्क में वञूं, को गैर मुस्लिम पुछा करे जनाज़ा नमाज़ पढ़ते हो त चओ हा बताओ, दुआ बताओ। गैर मुस्लिम ॾाढो त घणो असां हिजाबी थींदासीं न। साईं मुजीब रहमान खे न ॿुधायो कोई मसइलो न आहे, असां एब ढकण जा पोयां आहियूं। गैर मुस्लिम छॾींदो न, उहो केमिरा आन में पुछा कंदो आहे। त इहे सभु शयूं असां जेको सिखण जी कोशिशि कयूं। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकु एहराम में हिकु शख़्स उमिरो करे आयो, छा उन ई एहराम खे ॿियो शख़्स पाए करे उनखे उन ते उमिरो करे सघे थो या न? हिकिड़ो बंदो उमिरो करे आयो, एहराम अची करे घर में रखियईं, पीउ उमिरो करे आयो, एहराम उहो घर में रखियईं, उन ई एहराम खे धोई करे पाक करे जेकॾहिं पुटु पाए उमिरि ते वञे थो, जाइज़ आहे, कोई मसइलो न आहे।
नओं एराम ख़रीद करण जी ज़रूरत न आहे। उन ई एराम खे यानी अबो उमिरो करे मोटी आयो, हाणे वरी ख़ुदा पुट खे तौफ़ीक़ ॾिनी आहे। एराम पर घर में पियो आहे जो ई आहे, हाणे उनखे धोई करे पाक करे हाणे पुट उन एराम खे पाए करे उमिरि ते वञी सघे थो। ॻाल्हि सम्झ अची वई साईं? हा। जेके मौलवी जुमे जे ॾींहुं ख़ुतबे जे दौरान हथ में लठ खणंदा आहिनि, छा उहो अमल सुनत का साबित आहे? हदीस का साबित आहे इहो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ख़ुतबे जे दौरान साहबा फरमायो हिकु ॿ मरतबा लठ यानी असांखे खयों आहे। वरी साहबा प्लस में इहो ई ॿुधायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अक्सर जुमा असां ॾिठासीं जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लठ न खईं हथ में। त लठ खणणु फ़र्ज़ु न अथव, इनशाअल्लाह हिन जुमे ते न खणंदासीं। छाजे करे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मौक़े ते खयूं, ॿिनि मौक़नि ते खयूं। बाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अक्सर असां जुमा ॾिठासीं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं मिंबर ते बीठा बग़ैर असा बग़ैर लठ जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे जेको आहे ख़ुतबो ॾिनो। त हीअ अमल साबित आहे। कॾहिं कॾहिं करणु खपे, कॾहिं कॾहिं न करणु खपे। बाक़ी काफ़ी साथियुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त साईं जेसिताईं असां हथ में लठ न खणंदासीं ख़ुतबो बि न थींदो। इहो अमल जेको आहे ग़लति आहे। खणो, कंहिं कंहिं मौक़े ते खणो ऐं कंहिं कंहिं मौक़े ते छॾे बि ॾियो हिनखे। जीअं तव्हां ॾिठो हूंदो मां काफ़ियुनि जुमनि ते लठ न बि खईं आहे, ताकी साथियुनि जे ज़हन मां इहा ॻाल्हि निकिरे त का लठ जुमे जे अंदरि ख़ुतबे जे दौरान खणणु का फ़र्ज़ु आहे। फ़र्ज़ु न आहे साईं। हिकु ॿिनि मौक़नि ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खईं आहे, बाक़ी अक्सर मौक़िया साहिबनि जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बीह करे बग़ैर कंहिं असांजे लठ जे ख़ुतबो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो आहे। त ॻाल्हि सम्झ अची वई साईं? अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। औरत खे मुड़ुसु तलाक ॾिए, हालांकि उहा औरत पेट सां हुजे यानी हमल वारी, छा उन सूरत में तलाक वाक़ई थी वेंदी? बिल्कुलु थी वेंदी। माण्हुनि जे ज़हन में इहा ग़लति फ़हमी आहे त औरत पेट सां आहे यानी हमल सां आहे, टियों चौथों महीनो उनखे पेट में ॿारु आहे, हाणे मुड़ुसु उनखे तलाक ॾिनी आहे, तलाक वाक़ई थींदी न थींदी? तलाक वाक़ई थी वेंदी। बिल्कुलु मामिलो ख़तमु। 3 मरतबा तलाक ॾिनईसि न त इहा औरत इनजे निकाह मां निकिरी वई। हाणे इन जी इदत उन टाइम ताईं हलंदी जेसिताईं ॿारु पैदा नथो थिए। ॿारु जंहिं ॾींहुं पैदा थी वियो न उन ॾींहुं हिन जी इदत पूरी, हाणे वञी करे इहा औरत ॿिए हंधि किथे निकाह करे। कुझु माण्हू चवंदा आहिनि त जेकॾहिं सॼे पासे वारी अखि फड़के त कोई मसइलो न आहे, पर खॿे पासे वारी अखि फड़के त कुझु नुक़सानु थींदो। हे साईं शिरक वारा अमल आहिनि सभु। कुझु बि न थींदो आहे। का शइ कंहिंजो बि कोई टेंशन न कंदा कयो। सॼे पासे वारी अखि फड़के थी न, कोई टेंशन न आहे। खॿे पासे वारी अड़े बाबा अॼु कोई माण्हू मरंदो, अॼु कोई मरंदो, अॼु लॻे थो ट्रक जेकी आहे का उल्टी थींदी, अॼु लॻे थो ₹1,00,000 को नुक़सानु थींदो। ख़ुदा जा बंदा को नुक़सानु ईंदो आहे कंहिं बि इंसान खे उनजो इल्मु न आहे। अलाह जी तरफ़ां जेको नुक़सानु ईंदो उहो अची रहंदो। बाक़ी मुंहिंजे अखि फड़कण सां, मुंहिंजे हथु फड़कण सां पादर जे मथां चढ़ी वेठो, अॼु मां काॾे सफ़र कंदुमि, ॿी बि ॻाल्हि हलंदी आहे न साईं। पादर ते चढ़ियो वेठो आहे। हे कंहिं ज़माने में, हाणे अलाए ॻाल्हि मशहूरु न आहे त ॿी ॻाल्हि आहे, पहिरियों असां नंढा में ॿुधंदा हुआसीं पादर जे मथां ईअं पियो आहे साईं। हे पादर जे मथां पियो आहे। अड़े साईं मुजीब रहमान तूं अॼु लॻे थो सफ़र कंदी, छॾे खां चए तुंहिंजो पादर जे मथां पियो आहे। अड़े ख़ुदा जा बंदा, हे कॾहिं तव्हां जेको आहे अक़ीदा आंदा आहिनि ऐं ग़लति जेको आहे नज़रिया आंदा आहिनि, हे सभु कुझु ग़लति आहे। अखि फड़के थी कोई बि मसइलो न आहे साईं। वाज़े ॻाल्हि थो कयां, अखि फड़के थी न सॼे पासे वारी या खॿे पासे वारी, मुजीब रहमान ॿुधाए थो कंहिं क़िस्म जो कोई बि नुक़सानु ईंदो आहे। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।